नाज़रीन ख़ैरपुर मीरस मां ख़बर है जेका मां ताईं पहुचायूं पिया। ब्यूरो चीफ ख़ैर मोहम्मद जामड़ो की रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर लॻ दराजा शरीफ़ में वधंदड़ वारदातूं वापारियुनि में ख़ौफ़ ऐं बेचैनी। रानीपुर लॻ दराजा शरीफ़ जो अमन अमान मुकमिल तौर ते मुतासिर थियण लॻो जॾहिं त इलाइक़े में चोरी जी वारदातुनि में वाध थी रही आहे। तफ़सील मूजिब दरगाह हज़रत सचल सरमस्त जे मेन गेट भरिसां क़ाइम ॿिनि दुकाननि जा शटर तोड़े नामालूम चोर क़ीमती सामान खणी फ़रार थी विया। चोरनि सखी करियाना स्टोर जो शटर तोड़े सिगरेट खंड रोक रक़म समेत ॿियो क़ीमती सामान खणी विया, जॾहिं त सफ़र शेख जे मिठाण वारी थेलीअ मां रांदीका ऐं ॿियो सामान चोरी कयो वियो आहे। उन खां अलावा पीर शेख जे पकोड़नि वारे चुल्हे अॾे खे भञी लोहा सरिया पिणु खणी विया आहिनि। मुतासिर दुकानदारनि जो चवणु आहे त वाक़े खां पोइ केतिरा ई कलाक गुज़रण बावजूदि SHO रानीपुर वाक़े वारे हंधि न पहुतो, जंहिं सबबि मुतासिर वापारियुनि DIG सखर ऐं SSP ख़ैरपुर खां फौरी नोटिस वठण ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि करण जी अपील कई वई आहे। वापारियुनि जो चवणु आहे त उहे कारोबारी माण्हू आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जी वारदात ॿियो भेरो पेश आई आहे। इलाइक़े वासियुनि ऐं दुकानदारनि मुतालबो कयो आहे त दराजा शरीफ़ ऐं आसपास जे इलाइक़नि में पुलिस गश्त वधाए अमन अमान जी सूरत हाल बहितर कई वञे।